ॾे परॾे में मौजूदु मुंहिंजे समूरनि सॼण साथियुनि खे पंहिंजे यूट्यूब चैनल तर था अॻिते भली कार। अस्सलाम वालेकुम, नमस्ते, हक़ मौजूद, चाक चङा भला, जोड़ मतारा, खिखेर आसूदा, कहिड़ा तव्हांजा हाल, कहिड़ा अहवाल। सिंध पाकिस्तान जे ज़िले थरपाकर जे हेडक्वार्टर वारे शहर मिठीअ खां थींदे डीपलो, इस्लामकोट, चेलार, कांटियो, छाछरो, नंगर पारकर, कारूंजर, कजला, सरें, कासबे ताईं ऐं कासबे खां थींदे खोखरा पार बॉर्डर खां रेलवे ट्रैक तां जालूचुरो, वासलबा, पर्ची, न्यूचोर, छोर, हासीसर, सोमरासर, साडर, ढोरो नारो, पिथोरो खां थींदे उमरकोट जे नबीसर, नोहटे ताईं समूरे कस में वसंदड़ तोड़े लीके जे हुन पार, बॉर्डर जे हुन पार, बाड़मेर, जैसलमेर, बीकानेर, जोधपुर, रणकच्छ, कच्छ भुज ऐं समूरे राजस्थान में वसंदड़ मारूड़नि, ढाटेरनि ऐं सागीरनि खे बस हिकु भरियो सलाम। सॼी दुनिया जे अंदरि मौजूदु समूरनि ढाटियुनि खे, मारू माण्हुनि खे, मारवाड़, थर ऐं ढाट जे माण्हुनि खे भलीकार वेलकम। कहिड़ा तव्हांजा हाल आहिनि, कहिड़ा अहवाल आहिनि, छा पियो थिए, छा हाल अहवाल आहिनि। पंहिंजो यूट्यूब चैनल थर थाक तव्हांखे कीअं थो लॻे। नित नयूं ऐं रोज़ नयूं, नए अंदाज़, नए रंग ऐं ढंग सां हीअ जेके लोकगीतनि जूं स्टोरीज़, कहाणियूं तव्हांजे आॾो बयानु कजनि थियूं, वणनि थियूं, सुठियूं लॻनि थियूं, जे लॻनि थियूं त ऐं पहिरियों दफ़ो जेकॾहिं ॾिसो पिया पंहिंजे टीवी चैनल खे त पिणु पंहिंजे चैनल थर थाक खे सब्सक्राइब करियो, वीडियो खे लाइक करियो, शेयर कयो ऐं पसंदि अचे त इन ते कमेंट करियो, पंहिंजी राय ज़रूरु ॾियो। असीं अॼु ॻाल्हाईंदासीं हिकु दफ़ो वरी हिंद सिंध जे मशहूरु लोक फनकार हैदर हिंद पारां ॻायल ढाट, थर ऐं मारवाड़ जे हिकिड़े समूरे पस मंज़र में ॻायल इंतिहाई हसीन ऐं ख़ूबसूरत लोकगीत असीं मारू माण्हू थर जा। इन लोकगीत ते ॻाल्हाईंदासीं पाण, तफ़सीली कचेरी कंदासीं पाण बिल्कुलु डिटेल सां ऐं ख़ुलासे सां त थर जा जेके मारू माण्हू आहिनि उन्हनि जी रहणी कहणी, उन्हनि जो उथण वेहण, उन्हनि जो हलण चलण, उन्हनि जो ज़िंदगी गुज़ारण जो कार वहिंवार ऐं उन्हनि जा समूरा रंग रूप, आख़िर उहे कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जो सॼी दुनिया जे अंदरि थर जो मारू माण्हू, ढाट जो, मारवाड़ जो, राजस्थान जो मारू माण्हू मशहूरु आहे। आउं हिकु दफ़ो पहिरीं बि इहो ज़िक्र करे चुको आहियां त सॼी दुनिया जे अंदरि जेके बि सहरा आहिनि, रेगिस्तान आहिनि, जिन खे रणपट चइजे, सहरा चइजे ऐं जिन खे अंग्रेज़ी में डेज़र्ट चइजे, इहे डेज़र्ट्स जेके सॼी दुनिया जा आहिनि, यानी सॼी दुनिया में आहिनि, हर जॻह ते आहिनि, पर इंतिहाई हसीन ऐं ख़ूबसूरत सहरा, ढाट, थर जो हीउ जेको रणपट असांजो थर आहे, रेगिस्तान आहे, अहिड़ो हसीन ऐं ख़ूबसूरत सहरा या रेगिस्तान दुनिया जे ॿिए कंहिं बि खिते में मौजूदु न आहे। हिते फितरत जा इंतिहाई हसीन नज़ारा आहिनि। हिते रोहिड़ो बहे त साॻे वक़्तु हिते कुंभट बहे त कंडीअ न सिंगरी, ॿबर न पलड़ो, साओ न सलड़ो, मारू अकेलड़ा। ही मारू जेके अकेलड़ा आहिनि, इहो जेको लोकगीत असलम दुनिया ॻायो कंहिं दौर में 80 वारे ॾहाके में ऐं हिंद सिंध में मशहूरु थियो। इन लोकगीत वारा मारू माण्हू कंडीअ न सिंगरी, ॿबर न पलड़ो, साओ न सलड़ो, छांगू न छेलड़ा, मारू अकेलड़ा, अला मारू अकेलड़ा। इहो गीत हिकु दौर जे अंदरि 80 जे ॾहाके में जॾहिं क़ौम परस्ती जो उरूज हो, तॾहिं सिंध जे इन असलम दुनिया ॻायो। किंजर खां कारुंजर ऐं कश्मीर खां केटी बंदर ताईं हिन गीत खे हर हंधि ॿुधो वियो। इन में बि असां मारू माण्हुनि जो थर जो ज़िक्र आहे। उहो ई थर जंहिंखे हैदर हिंद जॾहिं ॻायो त उहो वरी इंतिहाई हसीन ऐं ख़ूबसूरत नज़ारनि वारो थर थो लॻे। उन थर में मारू माण्हुनि जूं कचेरियूं आहिनि, कचेरियुनि जा कोॾिया, फांग मारे वेहण, ख़ूबसूरत फेंटो पटको ॿधे राजस्थान जे भिटनि में उठनि जी मुहार झले जॾहिं हू पंहिंजे गस ऐं पंध ते रवानो था थियनि त ईअं महसूसु थींदो आहे ॼण पंहिंजे रम्ज़ जी दुनिया जा इंतिहाई हसीन ऐं ख़ूबसूरत माण्हू पिया वञनि। त जी हा दोस्तो, न रुॻो ईअं पर ॿिए लड़ो ऐं टे लड़ो खणी
जॾहिं ॿाहुनि जे अंदरि थर जा इहे राजस्थानी अमरकोट जा चूड़ा पहिरे ऐं सींध में सिंदूर हणी मोरीअ टीलड़ीअ सां जॾहिं हूअ पंहिंजे गज पहिराणे पड़े सां पंहिंजे ॿाहियारनि सां गॾु ऐं सहेलियुनि सां गॾु खूह तां वेरीअ तां तराईअ तां पाणीअ जा मटका भरे पंहिंजे टोर ऐं टिलोर सां जॾहिं टिलकंदे वापसि पंहिंजे माॻ ॾांहुं वरे थी, पंहिंजे घर ॾांहुं वरे थी, त उहा सुहागण औरत भई ईअं लॻंदी आहे ॼण ढेल जी मोर जी रक़्स जो हिकिड़ो मंज़र हुजे। त बिल्कुलु असीं मारू माण्हू, थर जा मारू माण्हू, उन्हनि जूं सादियूं ॻाल्हियूं, सादियूं कचेरियूं ऐं उन्हनि कचेरियुनि जा पंहिंजा रंग ढंग, उन्हनि में कंहिं बि क़िस्म जी का बि आर्टिफिशियल मसनूइयत जेका आहे उहा हिकिड़ी झलक बि नज़र न ईंदी। जेतिरो थर जो मासूम मारू माण्हू आहे ओतिरियूं वरी उन्हनि जूं मासूम ऐं मिठड़ियूं ॻाल्हियूं आहिनि। उहे जेके ॾिठ ते, जेके पंहिंजनि वसीलनि ते, पंहिंजे हर हारी ते, पंहिंजे ॿनी ते, खेत ते, पंहिंजे वलर वलहार ते, पंहिंजी गुआड़ी ते कचेरियूं कंदा आहिनि। ऐं उतां जूं थर जूं, ढाट जूं, मारवार जूं, असांजे इन थर जूं मारू माण्हुनि जूं जेके औरतूं आहिनि तोड़े मर्द आहिनि, उन्हनि जी रस रिहाण उहा वरी हिकिड़ी राजस्थानी कल्चर जी इंतिहाई अज़ीम ऐं बिल्कुलु आला सुञाणप आहे ऐं उहा सुञाणप अॼु बि बरक़रार आहे। थर जे अंदरि, ढाट जे अंदरि तव्हांखे अॼु बि प्यारु मिलंदो। सॼी दुनिया जे अंदरि जेतिरी ख़ूबसूरत हसीन ऐं मिठड़ी महिमान नवाज़ी थर जे मारू माण्हुनि जी आहे, दुनिया जे अंदरि ॿिए हंधि किथे बि अहिड़ी महिमान नवाज़ी बि तव्हांखे न मिलंदी। त जी हा दोस्तो, इन समूरी महिमान नवाज़ी, इन समूरे हुसन, इन हुसनाकिन इंतिहाई ख़ूबसूरतियुनि खे जहिड़े रीत ऐं जहिड़े तर्ज़ ऐं स्टाइल सां हैदर रिंद ॻायो आहे, ईअं ॿिए कंहिं बि न ॻायो आहे। उनजे करे ई असीं मारू माण्हू थर जा ही जेको लोकगीत इहो हैदर रिंद जो कैसेटनि में मौजूदु आहे, जेको हिंद सिंध में मशहूरु थियो। अॼु बि केतिरा ई साल गुज़री विया आहिनि, पर माण्हू पंहिंजे वतन सां प्यारु कंदे अॼु बि हिन गीत खे हाव सां हटाइनि था ऐं इंतिहाई दिलि सां, उकीर सां हिन गीत खे न रुॻो ॿुधनि था, पर पंहिंजनि लोक कचेरियुनि में, काजनि शादियुनि मुरादियुनि में ऐं ख़ुशियुनि तोड़े ग़मियुनि में हिन गीत खे ॿुधी दिलि खे ॾढु ॾियनि था, आथत ॾियनि था ऐं पंहिंजनि मारू माण्हुनि खे सारे यादगिरियुनि खे ताज़ो कनि था। चवंदा आहिनि त यादगिरियुनि खे संभाल, ओखीअ महिल कमु ईंदो। यानी यादगिरियुनि खे संभालबो आहे जो ॾुखीअ महिल में, दर्द जी तकलीफ़ में माण्हू खे उहे यादूं आथत ॾींदियूं आहिनि, उन्हनि खे संभाले रखिबो आहे। अहिड़नि ई ख़ूबसूरत यादनि ते ॿधल असीं मारू माण्हू थर जा, ढाट जा, राजस्थान जा, जैसलमेर, बाड़मेर, बीकानेर जा, जोधपुर, ऋण कच्छ ऐं कच्छ भुज जा, तोड़े थरपारकर सिंध पाकिस्तान जा, उमरकोट, मिठी चेलार छाछरे जा, सदाईं सारींदा रहंदा आहियूं पंहिंजे वतन जे मिटीअ जे मारू माण्हुनि खे। अॼोकी इन वीडियो में तव्हांखे ॿुधायोसीं तफ़सील। मिलंदासीं वरी कंहिं ॿी वीडियो में, तेसिताईं इजाज़त।